हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे हिन यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद चवां थो। मुंहिंजो नालो मोहम्मद अली सहारण आहे। अॼु को असांजो टॉपिक आहे C++ लैंग्वेज जे बारे में। C++ कंप्यूटर प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे जेका तमामु घणी यूज़ कई पई वञे सिस्टम सॉफ्टवेयर्स जे लाइ ऐं तमामु यूनिवर्सिटियुनि जे अंदरि डेटा एल्गोरिथम जे हिसाब सां उनखे यूज़ कयो पियो वञे। असां अॼु जेको सॉफ्टवेयर यूज़ कंदासीं C++ लैंग्वेज जे इस्तेमाल जे लाइ, यानी जेका ID इंटीग्रेटेड डेवलपमेंट इन्वायरमेंट जेको यूज़ कंदासीं, उनजो सॉफ्टवेयर जो नालो आहे डेव C++। उन जो वर्जन आहे 5.11। उन जे मथां अॼु कमु कंदासीं। बिल्कुलु आसान आहे, हिन जो इंटरफेस यूज़ करणु तमामु आसान तरीक़े सां हिन में ॾिनियूं वियूं आहिनि हर शइ, ताकी तव्हां कंपाइल वग़ैरह कीअं करे सघो था ऐं आसानी सां हिन खे यूज़ करे सघिजे थो। तमामु दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि दोस्तनि ताईं शेयर कयो जिन्हनि खे प्रोग्रामिंग लैंग्वेज सिखण जो शौक़ु आहे, ऐं वधि खां वधि लाइक कंदा। ऐं तव्हांखे जेका ॻाल्हि न सम्झ में अचे उहा कमेंट्स में पुछा करे सघनि था दोस्त, ताकी मुंहिंजी बि रहनुमाई थींदी हले ऐं हौसला अफ़ज़ाई थींदी रहे। सभ खां पहिरियां शॉर्टकट असां यूज़ कंदा आहियूं Ctrl+N, या फिर फाइल में वञी असां हितां न्यू फाइल कंदासीं। सोर्स फाइल असां वटि अची चुकी आहे, जेका हींअर अनटाइटल्ड आहे। सभ खां पहिरियां जेको असां कोड कंदा आहियूं कंहिं बि प्रोग्रामिंग लैंग्वेज में, त उन में असां उन्हनि खे लाइब्रेरीज़ ॾींदा आहियूं। जीअं त C लैंग्वेज या C++ में असां सभ खां पहिरियां हैश टैग यूज़ कंदा आहियूं। हैश टैग जो मतिलबु इहो आहे त जेका लैंग्वेज यूज़ कयूं था, असां उन जी लाइब्रेरी खे इंक्लूड कराईंदासीं। इंक्लूड कराइण खां पोइ असां हिते लाइब्रेरी जो नालो लिखंदासीं, जेको असां C++ में IO स्ट्रीम मतिलबु इनपुट आउटपुट स्ट्रीम, इहा असां यूज़ कयूं पिया। हिन खे जेकॾहिं असां कमेंट्स में यूज़ कयूं त कमेंट्स में असां हिन खे लिखी सघूं था। जीअं त असां वटि // आहे, उन में मां हीअ लिखी सघां थो त दिस इज़ लाइब्रेरी फॉर डिक्लेरेशन ऑफ प्रोग्राम, यानी असां हिन प्रोग्राम में लाइब्रेरी डिक्लेयर करे छॾी आहे। जीअं असां को वेरिएबल वठंदा आहियूं, तमामु जेके नवां दोस्त आहिनि जेके प्रोग्रामिंग मां बिल्कुलु नथा ॼाणनि, इनशाला उन्हनि खे बि सम्झ में अची वेंदी, छाकाणि त असां हिन जो बेसिक स्ट्रक्चर जेको आहे उहो हर कोड में, हर प्रोग्राम में ज़रूरु विझंदा आहियूं। ऐं हिन में असां ॿियो जेको लाइन कोड कंदासीं, यूज़िंग नेम स्पेस std। यूज़िंग नेम स्पेस std असां इन जे करे यूज़ कंदा आहियूं छो त असां हेठि काफ़ी लाइन ऑफ कोड खे घटि करण जे लाइ असां इहा हिकिड़ी लाइन यूज़ कंदा आहियूं, जंहिंमें असां वटि हिकिड़ो फंक्शन डिक्लेयर्ड आहे, स्टैंडर्ड आहे। त तव्हांजी जेका लाइन ऑफ कोड आहे, जेका बार बार असांखे हेठि डिक्लेयर करणी हुई, उहा तव्हां हिन हिकिड़ी लाइन में लिखी छॾींदो, ताकी बार बार तव्हांखे यूज़ न करणी पवंदी। हेठि ईंदासीं, 3 लाइन में असां हिन जो मेन फंक्शन ओपन कंदासीं, जेको इंट मेन असां लिखंदासीं। उन खां पोइ पैरेंथेसिस ब्रैकेट दोस्तो उहे हूंदियूं आहिनि जेका तव्हांजे साम्हूं हींअर आऊं इंसर्ट कई आहे। हिन खे असां पैरेंथेसिस ब्रैकेट्स बि चवंदा आहियूं ऐं पैरेंथेसिस ब्रेसिस बि चवंदा आहिनि, यानी ब्रैकेट्स या ब्रेसिस कुझु बि चई सघो था। ऐं उन खां पोइ असां करली ब्रैकेट या ब्रेसिस ओपन कंदासीं। हिन सॉफ्टवेयर में इहो ऑटोमेटिक आहे त तव्हां सिर्फ़ु ओपन कंदो त क्लोज़ ऑटोमेटिक थी वेंदो। ऐं इन खां पोइ असां जस्ट हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम बनायूं पिया, जंहिंमें आउटपुट असांजो हेलो वर्ल्ड अचे। हेलो वर्ल्ड में असांखे मतिलबु आउटपुट मिले, त उन जे लाइ असां छा कंदासीं, हिन में असां C++ लैंग्वेज में असां लिखंदा आहियूं C आउट, यानी C++ जो आउट। पोइ इंसर्शन जो ऑपरेटर ईंदो विच में। इंसर्शन जे ऑपरेटर में असां उन खां पोइ डबल कोटेशन लिखंदासीं। डबल कोटेशन यानी जेके असां इन्वर्टेड कोमास चवंदा आहियूं आम ज़ुबान में, इन्वर्टेड कोमास असां हिकिड़ी ओपन कंदासीं, ऑटोमेटिक क्लोज़ थी वेंदियूं। हुन जे अंदरि असां लिखंदासीं हेलो वर्ल्ड। इन खां पोइ असां हिन खे वरी इंसर्शन ऑपरेटर ॾेई एंड कंदासीं। एंड दोस्तो इन करे असां यूज़ कंदा आहियूं, यानी असांजी लाइन एंड थी वञे। यानी फ़र्ज़ु कयो असां हेलो वर्ल्ड सां गॾु कुझु ॿियो बि लिखियो ॿी लाइन ते, त उहो ॿी लाइन ते शो थियणु घुरिजे। इन जे करे असां एंड यूज़ कंदा आहियूं।
नेक्स्ट लाइन ते ईंदासीं। हाणे हिन खे रिटर्न जो कीवर्ड असां हिते लॻाईंदासीं, रिटर्न 0, यानी 0 जी वैल्यू असांखे रिटर्न करे। ठीकु आहे। फ़िलहालु असांजो ही बेसिक स्ट्रक्चर आहे C++ लैंग्वेज जो, ऐं ही बिल्कुलु आसान ऐं नंढो कोड आहे। C++ जो फर्स्ट कोड आहे। ठीकु आहे। असां हिन खे जेॾीमहिल कंपाइल करणु वेंदासीं, दोस्तो कंपाइल करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां प्रोग्राम खे चेक करण जे लाइ, चकास करण जे लाइ त छा हिन असांजे प्रोग्राम में का ग़लती त न आहे, या का एरर त न आहे, या पैरामीटर या असांजी का साइंटेक्स ग़लति त न आहे, को मेथड या तरीक़ो असांजो ग़लति त न आहे, का ग़लती आहे या एरर आहे, त उहो कंपाइल में असांखे शो करे छॾींदो। त असां कंपाइल ते क्लिक कंदासीं। ही कंपाइल जो बटण आहे। हिते कंपाइल सां जीअं क्लिक कंदासीं, छो त असांजो प्रोग्राम सेव न आहे, इन जे करे असां वटि सेव एज़ जो विंडो ओपन थी वेंदो, यानी असां पहिरियां हिन खे सेव करणु घुरिजे। तव्हां किथे बि सेव करे सघो था, हिकिड़ो नॉर्मल फोल्डर ठाहे करे। असां डेस्कटॉप ते मौजूदु आहियूं, हिते राइट क्लिक करे न्यू करे हिते फोल्डर ठाहे वठो, या न्यू फोल्डर ठाहिण जी शॉर्टकट की आहे Ctrl+Shift+N प्रेस कंदा तॾहिं बि न्यू फोल्डर अची वेंदो। उनखे रीनेम कयो, हिन में C++ जो नालो ॾियो ऐं हिन खे इंटर कयो ताकी असां हुन में अची वञूं। ऐं हिन प्रोग्राम जो नालो रखो हेलो अंडरस्कोर करे हेलो वर्ल्ड लिखी छॾियोसि, हेलो वर्ल्ड एंड सेव। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि हिते कुझु रिज़ल्ट्स ईंदा, फाइल नेम C++, हे सॼो असांजो उनजो ॿुधाए पियो। सोर्स कोड आहे, एरर का बि कान आहे, वार्निंग बि कान आहे। एरर इहा हूंदी आहे त जिथे असांजो कोड जी का शइ टर्मिनेटर वग़ैरह न आहे लॻल, या को पैरामीटर ग़लति आहे, या स्ट्रक्चर असांजो साइंटेक्स वग़ैरह ग़लति लॻल आहिनि, त उन जी एरर असांखे ॿुधाईंदो आहे। ऐं वार्निंग्स इहा ॾींदो आहे त इहा हींअर एरर न आहे, पर अॻिते हली उहा एरर थी सघे थी। हिन खे असां कंपाइल खां पोइ रन कंदासीं। कंपाइल जी शॉर्टकट की आहे F9, जेका हिन ते असां कर्सर खणी था वञूं त उहो ॿुधाए थो पियो। हिन खे हिते रन कंदासीं। रन करण खां पोइ असां हिन खे चेक कयो त हेलो वर्ल्ड हिते असां वटि शो थिए पियो। असां वटि हेलो वर्ल्ड शो थी वेंदो हिते। ठीकु आहे। उमेदु आहे दोस्तनि खे हीउ वीडियो सम्झ में आयो हूंदो, ऐं इनशाला अॻिले वीडियो में मिलंदासीं। वरी मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां। इनशाला दोस्तनि खे इनशाला सम्झ आई हूंदी। जेका ॻाल्हि न सम्झ में अचे या को मशवरो हुजे त उहो हेठां कमेंट्स बॉक्स में करे सघनि था। जज़ाकल्ला, अल्लाह हाफ़िज़।